अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा मुंहिंजो पोयों डिगियूं बिल्डिंगूं ॾिसी सम्झी त विया हूंदव मां दुबई में आहियां। पर हिते ई साईं हिकिड़े प्यारे नौजवान सां मुंहिंजी मुलाक़ात थी। जॾहिं हुन पंहिंजी स्टोरी मूंखे फ़ोन ते ॿुधाई हुई, उन महिल मां चयोमांसि मूंखे पंहिंजो नंबर ॾे, ऐं मां इंशाअल्लाह जॾहिं बि दुबई आयुमि तोसां मुलाक़ात कंदुमि। अचो त तव्हांखे बि उन सां मुलाक़ात करायां ऐं उनजी कहाणी ॿुधायां त मां कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे करे मां हिन खे चयुमि त मां ईंदुमि तोसां मुलाक़ात कंदुमि। साईं हे असां सां साजिद कलवट साहब गॾु आहे फ्राम घोटकी, पर माशाल्लाह अॼुकल्ह दुबई में आहिनि। अचो त हिननि खां पुछां थो, साजिद भाउ कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सर? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। इहो ॿुधाए त तव्हांजो कीअं सफ़र रहियो दुबई ताईं? सर मां घोटकी सां बिलोंग कंदो हा। आहियां माशाल्लाह। पोइ घोटकी खां कराची पहुतुसि। सही। कराची में राइडर जो कमु शुरू कयो। सही। पोइ कंहिं कंपनी में ड्राइवरी जी नौकरी मिली। सही। पोइ ड्राइवरी खां पोइ तव्हांजा वीडियो ॾिसी इम्प्रेस थियासीं। सही। माशाल्लाह हिन मंज़िल ते पहुताऊं अची। माशाल्लाह हाणे ॾे ख़बर दुबई में उन साॻी कंपनी जे थ्रू आया आहियो? जी सर। अच्छा, तमामु बहितरीन। ऐं इहो ॿुधाए त हाणे दुबई जूं रौनकूं हे ॾिसी करे घोटकी यादि ईंदी थी? साईं यादि त सवाइ घर वारनि खां कुझु कोन ईंदो आहे, पर माशाल्लाह हिते मां त माण्हुनि खे चवंदुमि पंहिंजनि सिंधियुनि खे माशाल्लाह तव्हांजे वीडियोनि खे ॾिसी करे इम्प्रेस थियनि ऐं दिलचस्पी ॾियनि ॿाहिरि निकिरण जी। त महिनत सां सभु कुझु आहे। न इहो मूंखे ॿुधाए त ॾिस, घोटकी में छा कंदे? घोटकी में सर मां नंढे लाइ पढ़ंदो हुयुमि। पढ़ाई खां पोइ जीअं मां ॿाहिरि निकितुमि त वरी मां घोट वापसि कोन वियुमि। 20 सालनि खां पोइ मां ॻोठ वापसि कोन वियुमि। चकर ॾींदो हुउमि हर महीने ॿिए महीने, पर रहंदो न हुयो। मां 20 सालनि खां कराची में ई हुयुमि। सही। त साईं इहो ॿुधाए त तूं माना तव्हांजा घणा भाउ भेण, कीअं माना ॿाहिरि तव्हां चओ पिया त घोटकी खां एतिरो माना जे मां चवंदो बाबा मां अंबड़ियूं खपाईंदुमि, सिधी सही ॻाल्हि आहे। त तव्हां जो छा आहे? अधे जो सब्जी जो दुकान आहे। अच्छा। शहर में पोइ सब्जी जी दुकान ते हूंदा हुआसीं गॾु। सही। ऐं पोइ महिनत करे ॿाहिरि मां कराची हाणे कराची पहुते शुरू में राइडर जी नौकरी हुई, छाजो राइडर हुई? साईं इन कंपनी में मां राइडर जो कमु कंदो हुउमि। अच्छा। पोइ राइडर खां पोइ क्लियरिंग फॉरवर्डिंग जो कमु हुयो। अच्छा। उतां पोइ मां माना का लॉजिस्टिक कंपनी हुई शिपिंग जी? न क्लियरिंग फॉरवर्डिंग। अच्छा, क्लियर। हलो सही आहे, ठीकु आहे। हलो इहो ॿुधाए त ठीकु आहे, उन खां पोइ तूं थी वएं ड्राइवर? जी साईं। कराची में घणा साल रहे? कराची में साईं मां 20 साल गुज़ारे माशाल्लाह। अच्छा, तूं एतिरो 15 सालनि में पहुची वएं? जी साईं। अच्छा, तमामु बहितरीन। हल इहो ॿुधाए त पोइ भला हल ठीकु आहे, मां त हवाला कंदो आहियां, वीडियोस ठाहींदो आहियो। मुंहिंजा पोइ वीडियो तोखे कीअं मिलिया? साईं वीडियो ऑनलाइन फेसबुक ते लाइव तव्हां ईंदा आहियो, तव्हांजी सिंधी में ज़बान में तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हांखे ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। पोइ 2-3 वीडियो ॾिठा, इम्प्रेस थिया तव्हांजे वीडियोनि सां। सही आहे। माशाल्लाह। पोइ उन खां पोइ मां चयो हाणे अलाह नसीब करे करीब ॿाहिरि निकिरण जो मौक़ो मिले। मूंखे मौक़ो मिलियो, मां गवायो कोन। सही आहे। तव्हांजे साम्हूं वेठो। तमामु ॾाढी ख़ुशी थी साईं। इहा ई हिन मूंखे फ़ोन ते ॻाल्हि कई त साईं असां हिन मुंहिंजे रीजन को तालुक़ु आहे, पर मां महिनत करे 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 हेसि ताईं पहुतो आहियां। ठीकु आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी तुंहिंजा वीडिया ॾिठा, अॻ में न हूंदो ख़्यालु त ॿाहिरि मुल्क कीअं वेंबो, छा वेंबो, या असां ग़रीब असां वटि एतिरी न पढ़ायूं डिग्रियूं आहिनि न छा आहिनि, त असां कीअं निकिरंदासीं अॻिते। त साईं अॻिते कंदे कंदे हिन मूंखे चयो त साईं भाऊ मां दुबई ताईं पहुची वियो आहियां। मां चयो मां दुबई जॾहिं आयुमि तोसां मुलाक़ात कंदुमि। त साईं अॼु आयो हुअमि हिते, सुबुह सां हिन सां मुलाक़ात कईसीं। मां चयोमांसि हिकिड़ी वीडियो यादगिरी ठाहे छॾियऊं। ऐं वॾी महिरबानी साजिद, मूंखे ॾाढी ख़ुशी थी मिली करे। अल्लाह पाक ख़ुशि रखे, आबाद रखे, अञा वधावे। आमीन आमीन। वॾी महिरबानी दोस्तों, अगरि वीडियो पसंदि आई हुजेव त शेयर करे छॾिजो। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।